टाउन कमेटी बाडरे में इमदाद ॾियण जे नाले ते मुस्तहिक औरतुनि ऐं मर्दनि खे घुराए उन्हनि जी तज़लील कई वई। लिस्ट में नालो दर्ज कराइण लाइ सुबुह खां बाडर जे पेट बुखायल ग़रीब ऐं पोरियत अवाम खे लाइन में जानवरनि जीअं सथियो वियो, जॾहिं त हींअर ताईं इंतिज़ामिया तरफ़ां संदन नाला दर्ज न कया विया आहिनि। कोरोना सबबि जेके हुकूमती हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि त माण्हुनि में घटि 3 या 4 फुट जो मुफ़ासिलो रखियो वञे त जीअं कोरोना खे फैलिजण खां रोकियो वञे, जॾहिं त उन ई सबबि मस्जिदनि, मंदरनि ऐं गिरजाघरनि ते पिणु बंदिश विधी वई आहे त 4 या 5 खां वधीक माण्हू हिक हंधि अक़ीदे ऐं पंहिंजे मज़हब वञण लाइ बि गॾु न थियनि। अहिड़े अमल ते सांझावंदनि में ॾुख ऐं गुस्से जी लहर छायल आहे त कोरोना वायरस जे फैलाव खे रोकण बजाए टाउन ऑफिसर सिकंदर अली भट्टी ऐं टाउन चेयरमैन मोहम्मद खान चन्ना उन खे हथ सां फैलाए रहिया आहिनि। बाडरे शहर में अगर कंहिं बि हिक फर्द खे कोरोना वायरस हुजे त उनजो हुजूम ज़रिए पूरे शहर में वायरस बाहि जीअं फैलिजी वेंदो। ॿिए तरफ़ शहर में चोबोल आहिनि त चेयरमैन बाडरे पंहिंजे मनपसंद माण्हुनि जा नाला लिस्ट में लिखाए रहियो आहे। वधीक इन्हनि अपील कंदे चयो त वॾे वज़ीर मुराद अली शाह खे नोटिस वठणु घुर्जे ऐं मुस्तहिक माण्हुनि जी नज़रसानी करणु घुर्जे।